अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमन जूणो। तव्हां ख़बर ॾियूं था त प्रेस क्लब काज़ी जे साल 2021 जो आख़िरी अहम इजलास राणा अब्दुल गफूर राजपूत जे सदारत में थी गुज़रियो। इजलास में प्रेस क्लब काज़ी जे सरपरस्त बुज़ुर्ग सहाफ़ी सैयद हाजी नबन शाह लकियारी जिन प्रेस क्लब काज़ी जी बाडी जो मुदो पूरो थियण बैदि टोड़े नई बाडीअ जो ऐलान कयो वियो, जंहिंमें राणा अब्दुल गफूर राजपूत खे टियों भेरो सदर मुंतख़ब कयो वियो, जॾहिं त गुलाम हैदर बलादे खे जनरल सेक्रेटरी मोहम्मद रफ़ी कराई सीनियर नायब सदर डॉक्टर जावेद इकबाल भट्टी, ज्वाइंट सेक्रेटरी सिकंदर अली चांडियो, खजानची मोहम्मद नईम कुरैशी, ऑफिस सेक्रेटरी हाफ़िज़ मोहम्मद मिठल डायरी, ऑपरेटर ज़ुल्फ़कार लाखो चूंडिया विया। ॿिए तरफ़ प्रेस क्लब काज़ी जे तारीख़ में पहिरियों भेरो आइनी घुरिजुनि खे नज़र में रखंदे वर्किंग कमेटी जो पिणु क़याम अमल में आंदो वियो, जंहिं लाइ सलाहुद्दीन कीरियो, अब्दुल मोमिन जूणो, अली बख्श कुरैशी, अली हैदर चांडियो, मोहम्मद बचल सियाल ऐं राणा अब्दुल लतीफ़ राजपूत जिन मेंबर चूंडिया विया। जंहिं बैदि प्रेस क्लब जे नई चूंडियल बाडी ऐं मेंबर हस्बे रियायत दरगाह हज़रत काज़ी अहमद ते पहुची प्रेस क्लब जे वाधवी जे लाइ ख़ुशी दुआ घुरी। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी, फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जूणो।